उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त तालका मटियारी जे वॾे में वॾे यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज अंदर सफ़ाई सुथराई जो बंदोबस्त न हुजण करे नए हर जगह ते गंद किचरे जा ढेर लॻा पिया आहिनि। मथां वरी बारिशूं पवण खां पोइ गटरनि जी सफ़ाई न हुअण करे गटरनि जो पाणी रोडनि ते वेहण लॻो आहे, जंहिं सबबि शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि जंहिंमें जामुट मौला, दरगाह मौला, शेख मौला, कुरैशी मौला, राजपूत मौला, खासकेली मौला, मजीदाना मौला, बुखारी मौला, अब्बासी मौला जे रवासियुनि खे रोड तां गुज़रण में तकलीफ़ पेश अची रही। इन मौक़े ते उडेरोलाल शहर जे रवासियुनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाहींदे चयो आहे त इंतिज़ामिया जूं बारिश पवण खां पोइ गाइब हुअण उडेरोलाल शहर ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़े में गंद किचरे जा ढेर लॻी विया आहिनि। सफ़ाई जो कमु कागज़ी कार्रवाई ताईं महदूद आहे। उडेरोलाल शहर में गंद किचरे जा ढेर थी विया आहिनि, जंहिं करे रवासियुनि खे ॾाढी तकलीफ़ दरपेश अची रहे थी। शहर डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र शाह खे अपील कई है त हिननि नाअहल सेक्रेटरी ख़िलाफ़ कयल करप्शन जी इंक्वायरी कराई वञे ऐं उडेरोलाल ऐं उन जे आसपास वारे ॻोठनि जी सफ़ाई सुथराई जो कमु बहितर तरीक़े सां करायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096. मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।